नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। वक्त बिरासिटी मां ख़बर ईंदा बिरासिटी बरसा जलबानी शाख लिंक रोड तां गोठाणे इकरार विस्तड़ो का हथियार बंदन पारा मुबैना तौर मोटरसाइकिल रोक रकम ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थियण दौरान भागे पीछो करे मुबैना फोरू गोठ एजाज सोलंकी वासी यासीन सोलंकी के पकड़े बिरासिटी पुलिस हवाले करे छॾियो। अहिड़े इतला ते सवें शहरी थाणे ते गॾु थी विया। उन सिलसिले में भागे मोटरसाइकिल इकरार विस्तड़ो ॿुधायो त मां प्राइवेट कंपनी में मुलाज़िम आहियां। जलबानी शाख स्टाफ वट बिन हथियार बंद फोरन हथियारन जे ज़ोर ते मूंखे रोके मोटरसाइकिल ऐं रोक रकम फुर करे फरार थी विया हुआ त संदन पीछो करे दाऊं कयूं, जंहिं ते ॿिया ॻोठाणा पिण निकिरी आया ऐं असां पीछो करे हिकु फोरू खे पकड़े पुलिस हवाले कयो वियो। जॾहिं त ॿियो फोरू फरार थी वियो आहे। उन मौके ते थाणे ते आयल हिकु ॿिए ॻोठाणे ॿुधायो त सुबुह सवेर मां शहर अची रहियो हुयुसि त ॼाणायल फोरू मूंखे रोके रोक रकम 18,000 रुपया फुर कई आहे। ॿिए पासे एसएचओ बिरासिटी राब्ते ते ॿुधायो त फोरू जे पोयां वयल आहियूं। जल्द ॿिए फोरू खे बि गिरफ्तार करे कानूनी कार्रवाई कई वेंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।